लतीफ़ साईं जो बेट आहे त हेठि जर मथे मञर पासे में वन राव अचे वञे विच में तमाचीअ जो साव लॻे उतर वाव किंजर हिंदोरो थिए। दोस्तो ही जो दास्तान आहे उहो सुर कामोड सॾजंदो आहे। लतीफ़ साईं इन सुर कामोड में नूरी जाम तमाची जो किस्सो बयान कयो आहे त जेको ही बेट आहे इन जो मंज़र ईअं आहे त जेको आख़िर में सिट आहे लॻे उतर वाव किंजर हिंदोरो थिए। जॾहिं उतर जो वाव लॻंदो हुयो त जेको किंजर जो पाणी हुयो उहो झूलन वांगुरु झोलियूं खाईंदो हो, हिंदोरे वांगुरु मतिलबु झोलियूं खाईंदो हो। ही उन वक़्त जो किस्सो आहे जॾहिं समन जो राज हुयो ऐं जाम तमाची जेको हुयो उन वक़्तु हुक्मरान हुयो, वॾो शाही खानदान जो हुक्मरान हुयो। उन वक़्तु छा थियो त हिकु वक़्तु जाम तमाची पंहिंजे वज़ीरनि ऐं मुंशियुनि सां गॾु अची करे किंजर ढंढ ते आयो ॾिसण लाइ। त हुन चो तरफ़ नज़र फिराई त ॾिठई त जेके मुआरा गदला कपिड़ा पातल किन जा लथल उहे मच्छीवा पकड़नि ऐं ॿेड़ियुनि में सवार, मतिलबु हिकु बदसूरत ज़िंदगी चइबो आहे। हाणे वॾे बादशाह जे आॾो त हुनजी उहा ज़िंदगी हुनखे बदसूरत लॻंदी हूंदी, पर चो तरफ़ जॾहिं हुन अखि फिराई त उनजी हिकु जेका आहे हसीन छोकिरी जेका हुई उन ते नज़र पई। जॾहिं हिनखे ॾिठई त माना उहो मंज़र जेको उनखे जेका नौजवान हसीन छोकिरी कंध मथे खणी ॾिठो त माना जाम तमाची जेको आहे उहो घोड़े ते सवार आहे, अहिड़नि नशीनल अंदाज़ सां ॾिठई। पोइ हुन पंहिंजे अदम मां कंधु हेठि करे छॾियो। जीअं कंधु हेठि कयईं त उते ई मतिलबु इहो मंज़र जेको हुयो, इहो जेको मंज़र हुयो नूरी जो ॾिसी करे जाम तमाची दिलि में इश्क पैदा थी वियो। राति जो पोइ उतां हली वियो। राति जो जीअं ई पंहिंजे माना उते पंहिंजे महल में वज़ीरनि खे मुंशियुनि खे जेके बि माना सलाहकार हुया उन्हनि खे घुराई, उन्हनि खे चई त उन पंहिंजे इश्क जो इज़हार कयो। पोइ ॿिए ॾींहुं छा थियो, वञी किंजर जे आॾो उन खेमा खोड़िया, वज़ीरनि खे चई त बाबा हाणे नूरी जे बारे में सभु कुझु मूंखे ॼाण हासिल करे ॾियो। पोइ वरी जाम तमाची हुन सां मिली करे वज़ीरनि सां वियो उनजे पीउ वटि। उनजे पीउ जो नालो चवनि था त किंजर हुयो, तंहिं करे किंजर ढंढ जेको नालो आहे उनजे पीउ ते ई आयो, नूरी जे पीउ ते ई। त हुनजे पीउ हुनखे चयो, जमाते तमाची खे चयईं त बाबा जेको आहे तूं असांजो सरदार आहीं ऐं आऊं मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे बिरादर खां हिननि खां पुछी करे पोइ आउं पंहिंजो मौक़िफ़ ॾींदुमि। त हुन चयो इजाज़त आहे, अव्हां पुछी सघो था। पोइ हुनजो पीउ मतिलबु ॿिए ॾींहुं राज़ी थियो। हुननि चयो त बाबा असां ग़रीबनि लाइ इहो ई त एज़ाज़ आहे जो माना असांजी धीउ जेको आहे वॾो बादशाह वठे थो। पोइ वरी हुननि शादी तय थी, शादी थी। शादी खां पोइ उहा महल में वई। महल में नूरी जो त एॾो त हुस्न हुयो जो हुते हूअं त अलाए केतिरियूं राणियूं हुयूं जाम तमाची वटि, पर नूरी जे हुस्न ऐं अदाउनि जी ॻाल्हि ई अलॻि हुई। शादी करे जीअं महल में आया त पोइ माना जेके ॿियूं राणियूं हुयूं उहे हसद साड़ करण लॻियूं। पोइ हुनखे जाम तमाची खे नूरी चयो त आउं जेका हिकु गदिले घराणे सां ऐं मुआणनि जे घर सां तालुक रखां थी ऐं तूं जेका मूंखे इज़त ॾेई रहियो आहीं हेॾी, आउं हिनजी हक़दार न आहियां। पोइ मतिलबु हिकु ॾींहुं छा थियो त जाम तमाची पंहिंजी मोहबत जो टेस्ट करणु लॻो, मतिलबु नूरी खे आज़माई थी। छा कयईं त सभिनी राणियुनि खे चयईं त जेका राणी वधीक सुहिणी थींदी, तयारु थींदी त आउं हुनखे किंजर जो सेर कराईंदुमि, हुनखे पंहिंजे पुट जो वारिस कंदुमि, पुट वारिस कंदुमि। त सभु जेके हार श्रृंगार करण लॻियूं राणियूं, ॾिठूं त बाबा हाणे माना का कसर श्रृंगार हार श्रृंगार में न छॾियऊं। पोइ छा थियो त पोइ माना हूअ नूरी सादड़ी हुई, हुन घणो मेकअप कयो कोन हो। पोइ कुंड में वेही रही त जाम तमाची मतिलबु नज़र पिराए सभिनी खे त हुनखे नूरीअ जूं अदाऊं वणी वयूं। पोइ हू वरी हुन चयो त बाबा अॼु खां वठी महल जी राणी नूरी आहे।